रियाज़ी क्लास 9 यूनिट 6 लेसन 5 एक्सरसाइज नंबर 6.1 मश्क छॾाई हिकु पार्ट 2 आवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भली कार 12 लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 6.1 जो क्वेश्चन नंबर पहिरियों पढ़ी रहिया हुआसीं जंहिंजा असां पहिरियां 9 पार्ट सॉल्व करे छॾिया हुआ। अॼु असां हिन सबक में 10 नंबर पार्ट हल करण जी कोशिशि कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त 6/2x - 5 - 4/x - 3 = 0। हाणे ॿारो असांखे हिते छा करिणो आहे, असांखे हिन इक्वेशन जा सॉल्यूशन सेट या रूट फाइंड आउट करणा आहिनि। उन जे लाइ असां सभ खां पहिरियां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असांखे जेका इक्वेशन गिवन आहे असां उहा लिखी वेंदासीं। त पोइ इहो थींदो त 6/2x - 5 - 4/x - 3 = 0। ॾिसो ॿारो, हाणे असांखे हिते छा करिणो आहे, असां ईअं कंदासीं त हीउ जेको ॿियो नंबर टर्म पियो आहे 4/x - 3 उन खे खणी हिन बराबरि जे साॼे पासे रखिणो आहे। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो त 6/2x - 5 = 4/x - 3। हाणे हीउ टर्म पहिरियां हुयो माइनस जो, इन साइड आयो प्लस जो थी वियो। हाणे हिते असांखे छा करिणो आहे, हाणे हीउ 6 आहे, हीउ अंश, हीउ जेको छेद पियो आहे इहो जॾहिं हिन तरफ़ ईंदो इहो हेॾे ज़रब में अची वेंदो। साॻी तरीक़े सां वरी हीउ जेको 4 जो छेद पियो आहे इहो वरी खाॿे पासे ईंदो त वरी 6 सां ज़रब में अची वेंदो। त पोइ हाणे इहो थींदो त 6 × x - 3 = 4 × 2x - 5। ॾिसो वारो, हाणे असां हिते छा कंदासीं त हिननि खे ज़रब करे वेंदासीं। 6 खे हिन सां ज़रब करे वेंदासीं हिन ब्रैकेट सां, 4 खे हिन ब्रैकेट सां ज़रब करे वेंदासीं। त पोइ इहो थींदो त 6 × x 6x, 6 × 3 - 18। ठीकु आहे वारो। अहिड़े तरीक़े सां = 4 × 2x 8x, जॾहिं 4 खे 5 सां ज़रब कयोसीं थी वियो 20, त हीउ माइनस जी साइन -20। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो असांखे छा करिणो आहे, कहिड़ो टर्म वॾो आहे ऐं जेको ॾिसो वारो, हाणे असांखे छा करिणो आहे त हीउ 8x वॾो आहे ऐं प्लस जो आहे, त मां 6x खे खणी हिन तरफ़ ईंदुसि ऐं हिते वरी हीउ जेको माइनस जो 18 आहे इहो हिते पियो हूंदो, वरी हिते मां -20 हिन तरफ़ खणी ईंदुसि, छाकाणि त पोइ जेको असांखे जवाबु मिलंदो उहो प्लस जो मिलंदो उन जे करे। त पोइ हाणे थींदो त 20 हेॾां आयो, इहो थी वियो प्लस जो, -18 सेम रहियो हिते असां वटि 8x ऑलरेडी प्लस जो पियो आहे ऐं माइनस जो 6x थी वियो हिन साइड आयो। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां त जॾहिं 20 मां 18 विया हिते छा बचंदो, हिते बचा 2। साॻिए तरीक़े सां 8x मां 6x विया, बाक़ी छा बचिया हिते 2x बची विया। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असांखे जीअं हिते x जो मुल खपे, x सां ज़रब में 2 पियो आहे, 2 हिन साइड ईंदो त इहो वरी 2 खे वंड करे छॾींदो। त पोइ हाणे इहो कीअं थींदो त 2/2 = x। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हीउ 2 हिन ॿिनि में ख़तमु थी विया। त पोइ हाणे हिते असांखे x जो मुल छा मिलियो, 1 = x, या वरी लिखी सघूं था त x = 1, ॻाल्हि साॻी आहे। त पोइ हाणे असांखे जवाबु मिलियो, मां हिते लिखंदुसि त सॉल्यूशन सेट = 1। हाणे इहो छा थी वियो, इहो असांजो थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे ॿारो। हाणे हीउ जेको 11 नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। साॻिए तरीक़े सां ई हल थींदो जीअं मां हीउ 10 नंबर पार्ट हल करे आयो आहियां। ठीकु आहे ॿारो। हाणे जेको 15 हिते वॾे में पियो आहे इहो हिन तरफ़ ईंदो, 7x + 4 सां ज़रब थी वेंदो, ऐं साॻिए तरीक़े सां हीउ जेको 10 हिते वॾे में पियो आहे उहो हिन तरफ़ ईंदो, 7x - 4 सां छा थी वेंदो, ज़रब थी वेंदो। फर्दर जीअं मां हिते हिन खे सिंप्लीफाई कयो आहे इन तरीक़े सां हीउ इक्वेशन सॉल्व थींदो। ठीकु आहे ॿारो। ॿारो हींअर असां वटि 12 नंबर पार्ट आहे 3x - 2/10 = 7x - 3/15 - 2। हाणे छा करिणो आहे, असांखे हिन इक्वेशन खे हल करिणो आहे। उन जे लाइ सभ खां पहिरियां हिते लिखियोसीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप यानी जेका इक्वेशन गिवन आहे उहा सेम लिखी वियासीं। हाणे असांखे हिते छा करिणो आहे, असांखे हिन खे सॉल्व करिणो पवंदो। ठीकु आहे ॿारो। हाणे छा कंदासीं असां हिते,
त ही जेको 7x माइनस 3 अपॉन 15 पियो आहे असां उन खे खणी खाॿे पासे ईंदासीं। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे इहो थी वेंदो त 3x माइनस 2 अपॉन 10 माइनस 7x माइनस 3 अपॉन 15 इज इक्वल टू माइनस 2, यानी माइनस 2 सेम जगह ते पियो हूंदो। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे छा कंदासीं त हिन टर्म खे ऐं हिन टर्म खे माइनस करे छॾींदासीं न हिक ॿिए सां, त पोइ उन जे लाइ असां सभ खां पहिरियों कढंदासीं हिते एलसीएम। त पोइ 10 ऐं 15 जी तव्हां एलसीएम कढंदो त असांखे जवाबु छा मिलंदो? असांखे जवाबु मिलंदो 30। ठीकु आहे ॿारो, हाणे 10 जी टेबल हणंदासीं 30 ते, घणे दफ़ा वेंदी? 3 दफ़ा वेंदी। त पोइ असां उन्हनि 3 खे खणी हुन अंश सां ज़रब करे ईंदासीं, यानी 3 इंटू 3x माइनस 2, हिते माइनस जी सेम साइन ॾेई वेंदासीं। 15 जी टेबल हणंदासीं 30 ते, 2 दफ़ा वेंदी, त पोइ असां 2 खे ज़रब करे वेंदासीं 7x माइनस 3 सां। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां माइनस जो 2 सेम जगह ते पियो। ठीकु आहे ॿारो, हाणे छा कंदासीं त 3 खे 3x सां ज़रब कंदासीं, जवाबु असांखे मिलंदो 9x। हाणे 3 खे ज़रब कंदासीं माइनस 2 सां, जवाबु आयो माइनस जो 6। ठीकु आहे ॿारो, हाणे माइनस 2 खे ज़रब करे ईंदासीं 7x सां, जवाबु मूंखे मिलंदो 14x माइनस 14x। जॾहिं असां माइनस जे 2 खे माइनस जे 3 सां ज़रब कंदासीं, असांखे जवाबु मिली वेंदो प्लस जो 6। ठीकु आहे ॿारो, हाणे त जेको 30 वंड में पियो आहे, असां इन खे बि सॉल्व करे था छॾियूं। जॾहिं इहो बराबरि जे साॼे पासे ईंदो त इहो ज़रब में अची वेंदो। ठीकु आहे, त पोइ मां हिन खे लिखी थो वञा त इज़ इक्वल टू माइनस 2 इंटू 30। ठीकु आहे ॿारो, हाणे जेकी टर्म ख़तमु था थियनि असां उन्हनि खे ख़तमु करे था छॾियूं, बाक़ी जेकी बचनि था असां उनखे हेठि लिखी था छॾियूं, त ई 6 इन 6 में ख़तमु थी वियो। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो, इहा आहे 9x प्लस जो, इहा आहे माइनस जो 14x। ठीकु आहे, त पोइ इन्हनि जो डिफरेंस असां वटि छा बीहंदो? हाणे इहो असां वटि वञी बीहंदो माइनस जो 5x। हाणे इज़ इक्वल टू हीउ जेको माइनस जो 2 आहे, इन सां ज़रब कंदासीं 3 खे, जवाबु असांखे मिलंदो माइनस जो 60। ॾिसो ॿारो, हाणे असांखे हिते छा करिणो आहे? असांखे हीअ जेका माइनस जी साइन आहे उनखे ख़तमु करिणो आहे। हाणे इहा कीअं ख़तमु थींदी? मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, इहा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ख़तमु थी सघे थी। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे, असां ॿिन्ही साइड माइनस सां वंड करे वञूं, या वरी ॿिन्ही साइड माइनस सां ज़रब करे वञूं, या असां जेका इहा साइन आहे असां इन खे इते ई ख़तमु करे छॾियूं छाकाणि ॿिन्ही साइड पई आहे, या वरी असां इन्हनि टर्म खे इंटरचेंज करे वञूं, यानी माइनस 5x खे खणी इन साइड रखूं ऐं माइनस 60 खे खणी इन साइड रखूं। पर मां हाणे हिते छा थो कयां त ॿिन्ही साइड माइनस ज़रब करे थो वञा, लिखां थो बाय मल्टीप्लाइंग माइनस बोथ साइड्स। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। त पोइ हाणे कीअं थींदो? माइनस इंटू माइनस 5x इज इक्वल टू माइनस इंटू माइनस 60। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। त पोइ हाणे माइनस इंटू माइनस प्लस, त पोइ मां हिते रखां थो त 5x इज इक्वल टू माइनस इंटू माइनस थींदो प्लस, त पोइ इहो छा थींदो? 60 प्लस जो। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। त पोइ हाणे असांखे हिते छा खपे? असांखे हिते x जो मूल खपे, x सां 5 पियो आहे ज़रब में, त पोइ हाणे होॾां वेंदो छा थींदो? वंड में थींदो। लिखां थो x इज़ इक्वल टू 60 अपॉन 5, त 5 जी टेबल 5 ते वई हिकु दफ़ा, 5 जी टेबल वई 60 ते 12 टाइम, यानी असांखे हिते x जो मूल मिलियो x इज़ इक्वल टू 12 ऐं सॉल्यूशन सेट असांखे मिली वियो 12। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। हाणे जेको 13 नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। हीअ त निहायत ई आसान आहे। हाणे छा कंदो? 12 खे खणी इन साइड ईंदो, हिते ज़रब थींदो, 8 खे खणी वरी खाॿे पासे ईंदो, इहो वरी मथे अंश सां ज़रब में अची वेंदो। फर्दर जीअं ई इक्वेशन सॉल्व थींदी आहे अहिड़े तरीक़े सां सॉल्व करे छॾियो। ठीकु आहे ॿारो। हींअर असां वटि 14 नंबर पार्ट आहे 1/4 इंटू एक्स प्लस एक्स इज़ इक्वल टू -3।
प्लस 1/2 इंटू एक्स। हाणे हिते असांखे छा करिणो आहे, असांखे हिन इक्वेशन खे सॉल्व करिणो आहे। ठीकु आहे ॿारो, उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखियोसीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखियासीं। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे असां हिनखे कीअं सॉल्व कयूं, ॾिसो ॿारो तवजो ॾियो। हाणे असां छा कंदासीं त जेकी एक्स वारा टर्म आहिनि असां उन खे हिकिड़े पासे रखंदासीं ऐं जेको कांस्टेंट टर्म आहे उन खे वरी ॿिए पासे रखंदासीं। हाणे उन जे लाइ छा थींदो, हिते थींदो 1/4 इंटू एक्स प्लस एक्स। हाणे 1/2 एक्स पियो आहे राइट साइड यानी साॼे पासे, उहो इन साइड अची वेंदो खॿे पासे, इहो थींदो त माइनस 1/2 इंटू एक्स इज़ इक्वल टू -3। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे ॾिसो हिते जेको एक्स ईअं पियो आहे असां इन खे लिखी सघूं था x/1 यानी हिते इहा पान में अची वञे। हाणे छा कयूं असां हिते, असां हिन एक्स खे खणी हिन 1 सां ज़रब था कयूं। ठीकु आहे ॿारो, हिते थींदो त x/4, हिते थी वियो प्लस x/1, हिते थींदो त हीउ जेको एक्स पियो आहे इन हिक सां ज़रब में अची वियो, थी वेंदो माइनस x/2 इज़ इक्वल टू -3। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते असां छा कयूं, हाणे सभ खां पहिरियां असां हिते कढंदासीं एलसीएम। इन जी एलसीएम वञी बीहंदी 4। ठीकु आहे ॿारो, हाणे इन साइड माइनस जो 3 सेम 4 जी टेबल 4 त हिकु दफ़ा, त मथे आहे एक्स, त हिक सां ज़रब कयो एक्स खे, जवाब आयो असांखे एक्स। हिते न प्लस हिक जी टेबल 4 ते 4 दफ़ा, त मथे एक्स आहे, ज़रब थी वियो 4 सां 4x। साॻे तरीक़े सां 2 जी टेबल पढ़ंदासीं 4 ते 2 दफ़ा वई, माइनस वारे हिन एक्स सां ज़रब करींदासीं, जवाब मिलंदो असांखे -2x। ॾिसो x प्लस 4x जो जोड़ थिया थी विया 5x, उन्हनि मां वरी -2x ख़तमु कयोसीं, असां वटि बचियो 3x इज़ इक्वल टू ही 4 पिया असां वटि हिते वंड में, जॾहिं हिन साइड आया छा थी विया, ज़रब में अची विया, यानी -3 इंटू 4। त फर्दर सॉल्व कयोसीं, हिते थींदो 3x इज़ इक्वल टू 3 चौक 12 -12। ठीकु आहे ॿारो, हाणे हिते असांखे हिन एक्स जो मुल्ह कढणो आहे, त पोइ हाणे हिते रखियोसीं एक्स इज़ इक्वल टू -12 अपान थी वियो हिते 3। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे 3 जी टेबल 3 ते हिकु दफ़ा, 3 जी टेबल 12 ते 4 दफ़ा, त हाणे असांखे एक्स जो मुल्ह मिलियो -4। हिते लिखांसि थो एक्स इज़ इक्वल टू -4, त सॉल्यूशन सेट मिलियो असांखे -4। अहिड़े तरीक़े सां हाणे इहो थी वियो असांजो आंसर। ठीकु आहे ॿारो, हाणे जेको अंदरो नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण हल करे छॾिजो ॿारो। अहिड़े तरीक़े सां असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो, वरी मिलंदासीं नए सबक़ में। हिते असीं ताईं अलाह आहे।